तुंहिंजो नबी कहिड़ो आहे। अल्लाह जे हबीब सां सही आहे इहा तार दिल वारी यार सां आख़िरी दम ताईं क़ाइम शैतान मलऊन अलैह लानत इन्ही वक़्त में वॾी कोशिश थो करे। हाणे पोयों वक़्तु आहे इज़ा बलगत तराकी गो घुर्ब मौत जो लॻण वारो आहे। न हूंदो न नेकी कंदो। अॼु भिड़ायां भुलायांसि भिटकायांसि पर यादि रखो जंहिं हिन महफ़िल में सुभान अल्लाह सचाई ॾेखारी पंहिंजो कदम रखी अॻिते वधाए सरकार जे शान जो ॻाल्हियूं ॿुधाए अल्लाह अल्लाह उन पंहिंजे कदम खे न मोटायो। अल्लाह पाक पंहिंजे फज़लो करम सां तुंहिंजी सचाई खे ॾिसी तुंहिंजा अॻियां पोयां जमिया सभु गुनाह ही महीनो सफ़र जो जेको महीनो अचण वारो आहे हिन खां बाद अॼु हिन महीने सफ़र जी 8 9 तारीख़ ईअं न 9 तारीख़ बाक़ी 20-21 ॾियार आहिनि। उन खां बाद उहो महीनो ईंदो जंहिं महीने में यतीमनि जी यार बेवाहनि जी वाह ॾिधण किधण जे धनार आमना जे लाल बतूल जे बाबे हसन जे नाने जी आमद तशरीफ़ आहे। दुनिया जूं लख ख़ुशियूं हिक तरफ़ सारी ज़िंदगी तो माल मिल्कत खे गॾु करे काथे बि ठाहे रखी लिकाए वॾी ख़ुशी हुई पर हीअ अॼोकी ख़ुशी जेका हाणे नसीब थींदी हिन महीने में इहा ख़ुशी वधीक आहे हीअ ख़ुशी घटि आहे। अॼु अहिड़ी महफ़िल में वक़्तवार उमेद आहे उन्हनि जो कदम अॻिते हूंदो। बदबख्त अॼु बि पोइते पिया रहनि त सुभाणे बि पोइते पिया रहंदा। वक़्त वारनि जो अॼु बि हक़ जे लाइ कदम वधियल आहे सुभाणे बि क़यामत जे लाइ कदम वधियल हूंदो। इन औलन नास बी यौमल क़यामत अक्सरहुम अलैहि सलात पाण महबूब साईं फरमाए थो जंहिं कसरत सां दरूद पढ़ो इन औलन नास बी यौमल क़यामत वो क़यामत जे ॾिहाड़े सभिनी खां मुंहिंजो ज़ोर वेझो छो उन कसरत सां दरूद पढ़ो। उन दरूद जे घणाई पढ़ण जे करे अल्लाह पाक उनखे मुंहिंजे क़रीब कंदो। पाण सरकार ईअं फरमायो आहे दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत में उहो उन सां गॾु हीअ सरकार जी मोहबत आहे। नबी करीम जे फरमान खे तो सचो सम्झी हिन अॼोके ॾिहाड़े खे वॾे करम वारो ॾिहाड़ो सम्झी स्वारनि ते प्याजल अची हिन महफ़िल में शरीफ़ थिया हो। कुल्हो कुल्हे में मिलियल आहे नाहे जाइ त ॿार किनार ते के बीठा हो। उमेदा रब करीम तुंहिंजा अॻियां पोयां गुनाह माफ़ करे तोखे सुभाणे जन्नत मिले। इन औलन नास बी यौमल क़यामत क़यामत जे ॾिहाड़े उहो शख़्स असांजे ज़ोर वेझो हूंदो असांजे ज़ोर वेझो हूंदो जंहिं दुनिया में दरूद मां मोहम्मद अल्लाह ताला ताजे प्यारे हबीब के हुक्म तो फरमा कुल कुल ए मौजा नबी तू फरमा तू बुधा तू समझाए तू सेखारे तू दावत हुक्म जो बुधान तो ओ छा बेफज़लिल्लाह व रहमत मां अल्लाह जे फज़ल ऐं मुंहिंजी रहमत
फलियफ़रहू खुशी कयो खुश थियो हो खैरुम मिम्मा यजमऊन जो तहां गॾु कयो था ज़रो ज़ेवर माल मिल्कत दुनिया दौलत सोन चांदी इक़्तिदार इहा खुशी तहांजी घटि आहे मुंहिंजे हबीब जे आमद वारे वक़्त जी ॾींहं जी खुशी तहां लाइ वधीक ही महीनो हिकु ख़ुशीअ जो महीनो आहे जेको वक़्त वारनि खे नसीब थींदो बदबख्तनि लाइ केतिरी बि तूं असां कोशिशि कयूं छो त शैतान जिन जी दिलनि ते अचे वेठो कंहिं सच सबक़ खे विसारे अल्लाह अल्लाह पंहिंजे इरादे पंहिंजी ख़्वाहिश ते हलिया पंहिंजे क़यास ते हलिया उन्हनि लाइ अॼु बि वहिलो आहे अॼु बि करार न आहे त सुभाणे बि करार न हूंदो करार उन्हनि खे आहे जिन पंहिंजे क़यास खे परे करे यार जे हुक्म खे सचो सम्झी साम्हूं रखी उन ते क़दम पुख़्तो करे बीठा लख लख उन्हनि खे मुबारक कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फरमाइनि त मुंहिंजे फज़ल मुंहिंजी रहमत ते फलियफ़रहू खुश थियो हो खैरुम मिम्मा यजमऊन जो तहां गॾु कयो था दुनिया दौलत सोन चांदी केतिरो बि तहां गॾु कयो था तहांखे इन लाइ छा न ख़ुशी हूंदी पर इहा सभु ख़ुशी तहांजे लाइ घटि आहे हीअ ख़ुशी मुंहिंजे फज़ल ऐं रहमत वारी वधीक हाणे सुवाल आहे अल्लाह जे फज़ल ऐं रहमत जो हिते घणा माण्हू भुलिजनि था असांजो हे बि ईमान आहे त क़ुरान बि ख़ुदा जो फज़ल आहे क़ुरान बि ख़ुदा जी रहमत आहे पर वज़ाहत सां अल्लाह ताला पंहिंजे किताब में फरमायो वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा जो इल्म तोखे न हो जा ॼाण तोखे न हुई असां तोखे ॼाणाए छॾियो वअल्लमक मा लम तकुन तालम छाजे करे वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा तुंहिंजे मथां मुंहिंजो अज़ीम हाणे महबूब साईं जन अल्लाह जा बाक़ी रहियो रहमत जो साल वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हीअ रहमत कामिला शामिला दाइमिया हमेशा आहे आम लाइ आम जे लाइ रिज़्क़ वग़ैरह ऐं ख़ासि लाइ क़ुरान रमज़ान जा ॾिहार रमज़ान जी आख़िरी 27वीं राति रहमान इहो अल्लाह पाक नसीब कयो आहे त नबी साईं जन ख़ुदा जो फज़ल बि आहे त ख़ुदा जी रहमत बि आहे वअल्लमक मा लम तकुन तालम जो तूं न ॼाणंदे जंहिंजी ख़बर तोखे न हुई असां तोखे उन खां बि बाख़बर त हज़ूर साईं मां कान व मां यकून जो थी गुज़रियो जो क़यामत ते थींदो अल्लाह पाक पंहिंजी अता सां इहो इल्मु मुंहिंजे दिलि में नसीब बाक़ी रही रहमत हज़ूर साईं आलमीन ला रहमत आलमीन में मोमिन बि आहिनि मुनाफ़िक़ बि आहिनि मुशरिक बि आहिनि आम रहमत सभिनि जे लाइ रिज़्क़ वग़ैरह मेवात फ्रूट अनाज भाॼियूं सब्ज़ी जो गोश्त जो ये सब कंहिंजे लाइ मोमिन लाइ गैर मोमिन लाइ पर ख़ासि रहमत ईमान वारनि
मोमिनन जे लाइ अल्लाह पाक तव्हांखे ख़ासि रहमत में शामिल कयो आहे। तव्हां अल्लाह जे फज़ल सां रहमत जे सर्टिफिकेट जा लाइक़ आहियो। तव्हांखे सर्टिफिकेट अॼु मिली वियो। मलाकनि दर्द करे छॾियो, तुंहिंजे अमालनामे में लिखजी वियो। क़ब्र में पहुंदे इहो सर्टिफिकेट ॾेखारींदे, हेॾो हैवी जवाब ॾींदे, क़यामत जे ॾिहाड़े हथ में सर्टिफिकेट हूंदो। इन औलन नास बी यौमल क़यामत, उहो सर्टिफिकेट वारो नबी अलैहिस्सलाम जे सभिनी खां वधीक वेझो। यौमल क़यामत ॾिहाड़े क़यामत, इन औलन नास बी यौमल क़यामत, छाजे करे अक्सर हम अलैहि सलातन, इहे मुंहिंजे नबीअ ते कसरत सां दरूद मोकिलींदा। जेकॾहिं दरूद आहे त हक़ सच वारी जमात। अल्हम्दुलिल्लाह, सब तारीफ़ अल्लाह जी आहे। अॼु तव्हां पंहिंजा घरड़ा छॾे कमकार पंहिंजा क़ीमती तस्वीर आहे हिन महफ़िल में शरीफ़ थिया हो। हीउ शरीफ़ को मामूली आहे। अॼु जेका दुआ जाइज़ दुआ, पंहिंजी भलाई जे लाइ दुआ घुरंदे तुंहिंजी ख़ुदा क़बूल करे। अॼु मौला करीम तो ख़ाली न मोटाईंदो। वक़्त खे ॾिसो, कहिड़े वक़्त में आयो आहियो। हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। ज़ुल्म जी बाहि भरी रही आहे। रोज़ सवनि जे तादाद में माण्हू अचनि था पिया। अक्सर करे दीन जी का दाह कान्हे का, रुगो दुनिया जो मसइलो आहे। साईं मां फुरिजी वियुमि, हे मुंहिंजो वियो, हिन ॾुख ॾिनो। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रोईंदे रोईंदे ग़रीब दुआयूं घुराए मोटनि था। दुआ कयो त असांजो मुल्क न तमामु आलिम इस्लाम महबूबनि जी ग़ुलामीअ सां, शरीयत सां, सुन्नत सां शाद आबाद रहे। पर क़यामत जे ॾिहाड़े असां बदकारनि जो हथ हुजे मुंहिंजे सरकार जी पाक दामन। आमीन। ही फ़कीर छोकिरो नौजवान ख़बर लाहे त अलाए कहिड़े मसइले में फाथो। हिन आज जी सख़्त गिला करे कागज़ ते लिखी सॼी दुनिया में मोकिलियो। उन कला छा चवंदा हो करे फेसबुक ही जिथे किथे पहुची किन खे ख़बर पई, जुलूस कढियूं, नाकेबंदी कयूं, रस्ता बंदि थिया। मां वटि आया ऐं हाणे मेड़ करे मुंहिंजा वॾा आया आहिनि, माफ़ी मिले मां मुंहिंजो छा मुद्दई लाख बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूर है। जो खुदा के मंजूर न है तो न तो कुछ ये खुदा के मंजूर है। अल्लाह माफ़ रखो। अॼु उहो आयो आहे, उन खे मुंहिंजी माफ़ी आहे। यानी अहिड़ा बि माण्हू आहिनि जो सादिल माण्हू खे ख़रीद करे पैसा ॾेई उन्हनि खां इहे कम कनि। अदा मुंहिंजो न बिगड़ीने कुझु पंहिंजे लाइ करे। मौत मथां बीठो, क़बर सॾे थी, दुनियादार सरमाएदार करोड़ा रुपया गॾु थी तिजोरी भरे छॾी, पर हथ सखा कई। 12 वार कफन, इहो कफन मिट्टी सां मिट्टी थींदो, पर दुनिया में तो यार जे फरमान जो क़दर करे उन फरमान खे चिमड़ी पई, सलात व सलाम कसरत सां पढ़ी। उमेद आहे त क़यामत जे ॾिहाड़े तूं दिलबर खां परे न वेंदे। जीअं बचिड़ो सिक खां पीउ जे पोयां लॻंदो आहे, ईअं ख़ुदा तोखे नबीअ जे पोयां करे। पतो न आहे छोकिरो कहिड़े मज़हब जो हो, कहिड़े मसलक जो हो, कंहिं चयो, पर आख़िर हिन जो चवण त मूंखे माफ़ी मिले। जो कुझु थियो मां हक़ीक़त में मासूम छोकिरो आहे, नई ॾाढ़ी लहे थी, हिनखे अहिड़ी ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर। किन माण्हुनि शरीरनि हिनखे हिन ॻाल्हि ते बीहारे इहे आवाज़
तव्हांजो इहे सॼी दुनिया में पहुची विया पर जेकॾहिं ख़ुदा चाहींदो त तव्हांजी इज़त सलामत में आहे तव्हांजी इज़त खे तव्हांजे मसल खे को बिगड़े न सघंदो पाण बिगड़जी वेंदो तव्हांजो अॼु बि कर मथे आहे सुभाणे बि तव्हांजो कर मथे क्या सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुञाण यार रखे सुञाण यार रखे केतिरो सुञाण जेको अलीअ सुञाण बच्चो ॼमंदो आहे कंहिंजे घर में पुट थींदो आहे त पोइ वरी 4 माण्हू ईंदा आहिनि मुबारक मायूं बि पर जॾहिं अली जी विलादत थी आहे अली अम्मा जे हंज में आहे त अलीअ जो अखियूं मूठियूं अचनि था अली जे मथे ते हथ रखनि था सीने ते रखनि था मुंहं ते हथड़ो घुमाइनि था छिक खां बोसो ॾियनि था पर अली जो अखियूं मूठला नथो ॿुधे ईअं ओचितो सरकार मदीना तशरीफ़ थियो आहे जीअं नबी अलैहिस्सलाम अली जे मथां खां तशरीफ़ बीठो आहे अली अखियूं पटे सरकार जे रुख अॼु अली जे साम्हूं पोइ अली सां कुझु वक़्तु बीही बच्चे जे कन में अज़ान थो ॾे ॿिए में तकबीर थो ॾे पियो दुआ करे हलिया विया तॾहिं अली कुझु वॾो थियो आहे सम्झ सां आयो आहे त नबी साईं पुछेसि थो अली चईं तूं माउ जे पेट में ॼाएं ॼमण सां शहर जा माण्हू तुंहिंजे घर तुंहिंजे विरादत जी मुबारक ॼण आया तो अखियूं न पे पटियूं चनि था नाबीना 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 जॾहिं असां आयासीं अखियूं पटे मुंहिंजे चेहरे ते निहारी जेसि ताईं मां बीठो हुअमि तुंहिंजियूं अखियूं पटणा हुयूं त अली मुर्की अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह अवां सच फरमायो आहे मां अम्मा जे पेट में हुयुमि मां अम्मा जे पेट में हुयुमि उते पंहिंजे अल्लाह खे अर्ज़ कयुमि त मुंहिंजा मौला जॾहिं विलादत वारो वक़्तु अचे अम्मा जे बदन मुबारक खां ॿाहिरि निकिरां त मुंहिंजी पहिरीं नज़र नबी पाक जे चेहरे ते उमेद आहे जीअं अल्लाह पाक इहो कुर्ब पंहिंजे प्यारनि ते कंदो रहे थो उमेद आहे क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजे मथां बि कुर्ब कंदो तूं दुनिया में साईं जी सिक रखी साईं ते दरूद कसरत सां पढ़े थो इन बी यौमल क़यामत उहो शख़्स नबी जे ज़ोर क़रीब हूंदो क़यामत जे ॾिहाड़े पुछा जे ॾिहाड़े जंहिं कसरत सां दरूद मुंहिंजे नबी ते मोकिलियो यानी एतिरो क़रीब हूंदो त तुंहिंजी जान बि तोखां परे आहे अञा नबी पाक तोखे वेझो चओ सुभान अल्लाह कहो मेरा नबी हमारा नबी सकरात का नबी कब्र का नबी तो हशर का मेरा नबी दोस्तों वक्त घणो गुज़री वियो आहे 3:30 थियनि था पिया वेही रहो हिकु सां जुमियल आहे पंहिंजे आवाज़ खे बंदि करे ठहे थी ॻाल्हि छा सिखियासीं कॾहिं कॾहिं मोकिलियो अथव मासूम छोकिरो ॾाढी नई लहे थी केॾो त बोतान मुंहिंजे मथां हयो अथव तव्हांजो इहो किथे किथे आवाज़ पहुचाया अथव अरे तुंहिंजो बि आवाज़ पहुतो
छोकरे तकलीफ़ जे करे ॻाल्हि खे सही न उथायो हिन खे कंहिं सम्झायो आहे जे उन्हनि जे ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो बि वीचारे लाइ मुसीबत हे नथो करे बि हिन लाइ मुसीबत हिकु ज़ाहिर थी चुको आहे मुला तूं पाण खे केतिरो बि लिखाए ख़ुदा तोखे पधरो कयो आहे हिते बि पधरो आहे उते बि पधरो आहे बेअदब जो चेहरो ज़ाहिर हूंदो आहे आशिक़नि जे चेहरे में मुर्ख हूंदी आहे ऐं बेअदबनि जे चेहरे में बुखुल हूंदो आहे वो हमेशा बखील आहिनि पुट सां बखील अम्मा सां बखील पीउ सां बखील जोए सां बखील ऐं आशिक़नि जो चेहरो हमेशा खिलंदो रहे अल्लाह पाक तव्हांखे शाद कंदो आबाद कंदो इन लाइ मां माज़रत जी तलब कयां थो निंगर कुझु कम खे वधायो दिलि ख़ुशि थी और नंढड़ो बचिड़ो वो बि आलिम आहे हिन साल गुज़िरियल किताब पूरा कया हैं हल चयां बाबा 2 मिंट मां टे ॻाल्हाया मैदान सोन शान कई बयान कई निस्बत आहे मोहब्बत आहे बचनि खे दुआ कयो त हे घर आहे क़यामत ताईं सरकार जे इश्क सां आबाद हो असांजे घरनि में हमेशह मिठे मालिक जो ज़िक्र हुजे हमेशह मिठे मालिक जो शुक्र हुजे नंढे वॾे जी ज़ुबान में सलात सलाम जा नारा हुजनि आशिक़ ॿुधंदा रहनि दिलि पंहिंजे खे ठारींदा रहनि मुनाफ़िक़ ॿुधंदो रहे दिलि पंहिंजे खे सारींदो रहे आशिक़नि जी दिलि ठरे थी पई मुनाफ़िक़नि जी दिलि ॿरे थी पई मां ॾिसां थो त सभु मुस्तफ़ा जा आशिक़ हो तव्हांजो चेहरो दलील आहे तव्हांजो चेहरो दलील आहे दावा जो दलील हूंदो आहे त तव्हांजी दावा जेका आहे कीअं सुञाणो कीअं ख़बर पए तव्हांजो चेहरो ॿुधाए थो तव्हांजो चेहरो इश्क़ नबी में चिमकी रहियो आहे तव्हांजो चेहरो मुर्की रहियो आहे पतो आहे त हीअ जमात निफ़ाक़ खां ख़ाली आहे हिन में सची सरकार जी मोहब्बत आहे जे मोहब्बत आहे त क़यामत में तुंहिंजो हथ नबी पाक जी पाक दम रब करीम अहां खां राज़ी रहे ॿी दुआ घुरो हिन वक़्तु ॿुधी रहिया हो उमिरो बंदिया बैतुल्लाह दर बंदिया महबूबनि जो दर बंदिया ज़्यादा का माण्हू सिकनि था जुमे ते बि मुख़्तसर माण्हू छॾनि था हज जे लाइ बि के थोरा घणा माण्हू पहुता आहिनि दुआ कयो उमिरो खुले दिलि उदास आहे दिल दर्दारी दाहूं करे थी पई अल्लाह पाक उहो ॼाणो कंदो जो करीम जे दर ते किरंदा सलाम सरकार खे अल्लाह पाक इहो उमिरो सभिनी खे नसीब आमीन हक़ीक़त में हुकूमत कुझु हेॾे होॾे आहे त क़ुर जी पीअ आहे वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ जेकॾहिं पंहिंजे मथां को ज़ुल्म करे वे तुंहिंजी उम्मत मां तुंहिंजो उम्मती यानी कसर सां गुनाह करे गुनाहनि जहिड़ो बि ज़ुल्म कोन्हे को पोइ छा करे जाऊ को तुंहिंजी बारगाह में हाज़िर थिए तोड़े अचनि पोइ उन्हीअ खां बाद तोड़े अची फस्तग़फिरुल्लाह अल्लाह को माफ़ी जी तलब करनि हुननि माफ़ी जी तलब कई मुंहिंजो महबूब हथड़ा मथे खणंदो वस्तग़फर लहुम रसूल इन्हनि जे लाइ रसूल हथड़ा मथे खणंदो त अल्लाह पाक फरमाए थो जिन ज़ुल्म जा कम कया इन लाइ दर बंदि न कयो दर खोले छॾियो अचे दर ते वेही रोई रोई ख़ुदा को माफ़ी घुरनि त मुंहिंजो दिलबर बि इन लाइ हथड़ा मथे खणी दुआ घुरे अदा दुआ कयो त उमिरो शरीफ़ खुले कुछ वक्त वही सरकार के कदम में करो हयाती ते भरोसो कोन्हे को कंहिं वक्त में हाजी गुलाम रसूल जेतो ही सामो वेठो आहे जे हिन वक्त असांजो दोस्त बशीर अहमद हिन गुनाहगार कमकार कराए थो उथण वेहण में घणी मदद करे थो मदद अल्लाह जी आहे त
त हिन में काफ़ी साल मसां गुज़ारियो तॾहिं लाड़काणे खां टिबईंदो वीचारो को हिकु राति टिकी वरी मोटी अची ॿ ॿ टे टे हफ़्ता मां सां गॾु काफ़ी दफ़ा उमिरि ते मां सां साण हलियो इहा ख़बर इन पार जी उन्हनि खां पुछो जिन खे इहो पार नसीब थियो आहे ॿी ख़बर उन खां पुछो जेको सालनि जा साल जंहिंजो क़याम मदीने तैयबा में जंहिंजो क़याम मक्कतल मुकर्रम में जंहिंजो क़याम सुभान अल्लाह साईं जी ज़ात वटि बिठां साईं उहो हाजी वज़ीर अहमद अॼु हिते शरीक थियो आहे आयो आहे तव्हांजे साम्हूं मदीने जूं भलायूं मदीने जूं बरकतूं इन खां पुछो जंहिं महबूब नबी बारगाह में 40 साल पूरा दर ते हाज़िरी ॾिनी आहे अॼु ओठ आयो कंहिं ज़रूरी कम लाइ त पोयों हे मसइलो शुरू थी वियो हे बीमारी अची वई जहाज़ बंदि थी विया मुंहिंजो वीज़ो आहे इन करे हे बि वञण वारो आहे हिनखे असांजी इल्तिजा आहे त जॾहिं मदीने पाक में पहुचे त ओला दर खुलियल हूंदो तोखे अन क़रीब घुराइनि था उते रोई अर्ज़ु कर त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत रोई रही आहे तुंहिंजी उम्मत बेक़रार आहे तुंहिंजी उम्मत सलात सलाम पढ़ी रही आहे हथरा खणी पढ़ाए रही आहे पंहिंजे गुनहगार उम्मत जी पार थी इहो दर खोल दिलबर पंहिंजे पाक दर ते घुरा गुनहगार हूं बेकार हूं बदकार हूं असांजो हाल जो मुंहिंजा मौला सदके पंहिंजे शान जे हिकिड़ाईअ जे प्यारे नबी करीम अलैहिस्सलाम जे मुंहिंजे बचरे अता अल्लाह खे कामिल शफ़ाअत कर मुंहिंजा मौला दर्द मर्द दफ़े करे मुंहिंजा मौला जेका बीमारी आहे जेका तकलीफ़ आहे तूं ई लहण वारो आहे तूं ई शिफ़ा ॾियण वारो आहे मुंहिंजा मौला अॼु असांजे दर्द जूं दाहूं क़बूल फरमाए सभिनी ग़रीबनि जी पार थी असांजो हाल जॾो थी असां सिर ते गुनाहनि जा ॿार अल्लाह मग़फ़िर लना हदीस नबी साईं दुआ घुरी आहे अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंद अल मौत वरहमना इंद अल मौत वला तुअज़्ज़िबना बाद अल मौत वला तुअज़्ज़िबना बाद अल मौत वला तुअज़्ज़िबना यौम अल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर मुंहिंजा मौला क़यामत जे हिसाब खां बचा असांजे पलव में पाई कान्हे का असांजो हाल जॾो थी असांजे औलाद खे सालिह कर नेक कर हर मोमिन खे गुरबत खां फ़क़्र फाक़े तंगदस्ती खां बचा गैर जी मोहताजी खां बचा पंहिंजो मोहताज कर या हय्यू या क़य्यूम बिरहमतिक अस्तग़ीस अल्लाह मग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल-आफ़ियत 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 वल-मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन वद्दुनिया वल-आख़िरह वल-फ़ौज़ बिल-जन्नत व-नजात मिन-नार मुंहिंजा मौला पंहिंजी पाक ज़ात जे मुहाबे प्यारे महबूबनि जे मुहाबे मुस्तफ़ा जी आल जे मुहाबे मौला अली जे मुहाबे अम्मा बतूल जे मुहाबे हसनैन करीमनि जे मुहाबे नेकनि सालिहनि सिद्दीक़नि सचनि शहीदनि जे मुहाबे हथ क़बूल फरमाए अॼु असांजे दर्द जूं दाहूं मदीने तैयबा में पहुचाए आमना जे लाल में पहुचाए या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह अस्मा कालना ए मुंहिंजा महबूब नज़र करम जी फरमाए असांजे दर्द जूं दाहूं ॿुध तूं अल्लाह जो प्यारो नबी आहे हथ मुबारक खणी पंहिंजो दरड़ो खोलाए मुंहिंजा मिठा अच्छा तुंहिंजे दर ते किरी रोई रोई ख़ुदा खां माफ़ वठ सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही इल्लल्लाह